जी बिल्कुल, इरिगेशन सब डिवीजन नवकोट मां निकंदड़ रानी शाह ढोरो माइनर डीपरो माइनर सेड़ी माइनर जी शाखुनि जी पूछड़ में पानी जे शदीद बोरान खिलाफ़ आबादगार मूसा हमदानी उस्मान हालो जी अगवानी में आबादगारनि 22 मेल मोरी ते एहतिजाजी कैंप क़ाइमु करे वरिती आहे। असां एहतिजाजी कैंप में मौजूद आहियूं। अचो त आबादगारनि सां ॻाल्हाईंदासीं। लॉन्ग मार्च कंदासीं जेको असांजो डायरेक्टर ऑफिस ताईं, पोइ असां डायरेक्टर ऑफिस ते वेही रहंदासीं जेसि ताईं इंजीनियर न हटाईंदा, असांखे पाणी जो पूरो गेज न ॾींदा तेसि ताईं असांजो इहो धरणो। 3 ॾींहं पाणी मिड़ई हूंदो आहे, 4 ॾींहं न हूंदो आहे। असां खां पोइ ॿियनि जो वारो हूंदो तॾहिं उन्हनि खे 11 ॾींहं पाणी हलाए ॾिनो वेंदो आहे। इहा नाइंसाफ़ी आहे। इहो किथे जी मैथामेटिक आहे जो 12,000 12,500 ते पाणी पुछड़ ते नथो पहुचे ऐं 7,000 ते पहुचंदो हो। जी त तव्हां एहतिजाज कंदड़ आबादगारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त पाणी सिस्टम में मौजूदु आहे, पर इरिगेशन अमले जी नाअहली सबबु ऐं मुंड ते थींदड़ पाणी चोरी सबबु पाणी पुछड़ न पियो करे, जंहिं सबबु असांजो 1000 एकड़ ते पोखियल जेके फ़सुल आहिनि उहे मुकमल तबाह थी चुका आहिनि। नवकोट में अहल अमरो मुक़ररु करे असांखे पाणी पुछड़ ताईं पुॼायो वञे। ॿी सूरत में असां डायरेक्टर ऑफिस अॻियां एहतिजाज कंदासीं। जी।